नाज़रीन हींअर तमामु वॾी गर्मी आहे ऐं हर माण्हूअ खे इहो ख़्यालु करणु खपे त अहिड़ी क़यामत खेज़ गर्मी पखी वीचारा जेके आहिनि पाणीअ लाइ मुहताज आहिनि। हूअं ई सिंध में पाणी त कोन्हे पर घटि में घटि जेकर पाण पियूं था त हिननि जे लाइ पाणी रखो, पाणी पीअनि बि वीचारा, व्यंजन बि। पखी जेके बेज़बान आहिनि ऐं हिननि जो ख़्यालु कयो। अहिड़ी गर्मी आहे, कोशिशि कयो पंहिंजे घर ते, छितनि ते, जॻहियुनि ते ठिकर जे थांव पाणी रखंदा कयो त जीअं पखी वीचारा पाणी पी सघनि ऐं दुआऊं ॾियनि। हिकु त ज़ालिमनि पूरी सिंध सुकाई आहे। असां पंहिंजे हितां जे पखी जेका आहिनि उन्हनि खे त उञ न मारियूं ऐं सभिनि दोस्तनि खे गुज़ारिश आहे त पंहिंजे घरड़नि ते, पंहिंजे मां बारगाहनि, छितनि, मस्जिदनि ते ऐं घरनि ते पाणी जो बंदोबस्तु कनि, दाणे चुगे जो, त जीअं ई पखी दुआ ॾियनि। वसलाम, बशीर हुसैनी, बिस्तरो।